नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। इत्तेहादी हुकूमत पारां पहिरियों सिंध दुश्मन जो फ़ैसिलो असांजे आॾो आयो, उनमें अॻूणे वापडा जे चेयरमैन कालाबाग डैम जे हामी ज़फ़र महमूद के इरसा जो चेयरमैन मुक़ररु कयो वियो। इरसा जे चेयरमैन जी मुक़ररी उन ऑर्डिनेंस तहत थी जंहिंमें तरमीम कई वई हुई तो को भी 22 ग्रेड जो रिटायर्ड कामूरो इरसा जो चेयरमैन थी सके तो, जॾहिं त इहो अख्तियार आइनी ऐं कानूनी तौर ते CCI वटि आहे, पर CCI जे जेके कानून आहिनि उन्हनि खे बाईपास करे ज़फ़र महमूद के इरसा जो चेयरमैन मुक़ररु कयो वियो। इरसा जे चेयरमैन जी मुक़ररी ते सिंध हुकूमत तरफ़ां सख़्त एहतजाज कयो वियो। सिंध जी सुजाण धुरियुनि, पाणी माहिरनि ऐं मुख़्तलिफ़ क़ौमप्रस्त तंज़ीमूं जेके आहिनि उन्हनि पारां बि सख़्त एहतजाज कयो वियो ऐं एहतजाजी तहरीक हलाइण जो चिता ॾिनो वियो। सिंध हुकूमत जे सख़्त एहतजाज खां पोइ वफ़ाक़ी हुकूमत ज़फ़र महमूद जी मुक़ररी वारो जेको नोटिफिकेशन आहे, फ़ैसिलो आहे, उहो वापसि वठी छॾियो आहे। सिंध हुकूमत तरफ़ां सख़्त एहतजाज कयो वियो आहे, पर ज़रूरत हाणे इन ॻाल्हि जी आहे त जेको ऑर्डिनेंस आहे उहो ऑर्डिनेंस खे क़ौमी असेंबली जे ज़रिए जेसिताईं ख़तमु नथो कयो वञे तेसिताईं इन क़िस्म जा ग़ैर आइनी फ़ैसिला मड़बा रहिबा। अॼोके प्रोग्राम में पाण इरसा चेयरमैन जी मुक़ररी जे हवाले सां सिंध हुकूमत जो जेको एहतजाज आहे, CCI जो कहिड़ो अख्तियार आहे, पाणी जा इशूज़ जेके आहिनि उहे अॼु जा न पर ॾहाकनि खां वठी सिंध ऐं पंजाब जे विच में तकरार जो सबबु बणिजंदा रहिया आहिनि, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तजिए निगार कुर्बान बलोच साहब। कुर्बान बलोच साहब के प्रोग्राम में भलीकार चऊं था। कुर्बान साहब, कीअं ॾिसो था इरसा चेयरमैन जी मुक़ररी, उन खां बाद में सिंध हुकूमत जो एहतजाज ऐं उन एहतजाज जो वज़ीर आज़म नोटिस वरितो ऐं हाणे उहो मुक़ररी वारो फ़ैसिलो जेको आहे उहो वापसि वरितो वियो आहे? जी बिल्कुलु, मुंहिंजे ख्याल में वज़ीर आज़म जेको तकिड़ो क़दम खयो ऐं उन खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध हुकूमत जे रद्द अमल ऐं बाक़ी सिंध जे सुजाण धुरियुनि जो जेको रद्द अमल आयो आहे उन जो वज़ीर आज़म वरी नोटिस वरितो ऐं जेको जारी जेका समरी जंहिंजी मंज़ूरी ॾिनी वई उहो वापसि वरितो वियो। इहो ई जमहूरी हुकूमतनि जो हुस्न हूंदो आहे ऐं इहे ई चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि जो हुस्न हूंदो आहे त हू जेको अवामी रद्द अमल आहे उन खे कन ॾेई ॿुधनि, उन ते गौर कनि ऐं जॾहिं अवाम उनखे कंहिं अमल खे क़बूल न करे त उनखे वापसि वठनि, जीअं हाणे कयो वियो। 24 कलाकनि अंदरि इहो जेको नोटिफिकेशन हो या समरी हुई जंहिं ज़रिए वज़ीर आज़म इन जी मंज़ूरी ॾिनी त अॻूणो वापडा चेयरमैन या सेक्रेटरी ज़फ़र महमूद इरसा जो चेयरमैन हूंदो। इहो हिकिड़ो ई जुज़ हो जेको इरसा एक्ट में तरमीम जे कानून में कई वई, उन जो सिर्फ़ु हिकिड़ो जुज़ हो। तक़रीबन 13 शिक आहिनि जिन जे में तरमीम कई वई हुई ऐं उन जे रोशनी में पाणी वसीलनि वारी वज़ारत वज़ीर आज़म खे मुंहिंजे ख़्याल में बिल्कुलु इन सॼे समूरे अमल मां बेख़बर रखियो ऐं सिर्फ़ु चेयरमैन जी समरी मोकिली जंहिंजी वज़ीर आज़म बिना कंहिं मुशावरत जे मुंहिंजे ख़्याल में तकड़ में मंज़ूरी ॾिनी, जंहिंजो खेसि रद्द अमल ॾिसणो पियो, भोगणो पियो ऐं खेसि खे पोइ ते हटणो पियो। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेको सुठो साउण आहे त जमहूरी हुकूमतनि में इहो थियणु घुरिजे त जॾहिं किथां सूबनि मां रद्द अमल अचे, को फ़ैसिलो नाक़ाबिल क़बूल हुजे त वज़ीर आज़म या चूंडियल नुमाइंदनि खे पंहिंजे उन फ़ैसिले मां वापसि पोइ ते हटणु घुरिजे। हाणे बि इहो थियो आहे। बिल्कुलु बाक़ी जेको ऑर्डिनेंस आहे उहो कानून फ़िलहालु अञा मौजूदु आहे। जेके तफ़सील मूं वटि मौजूदु आहिनि उन मुताबिक़ जेको फ़रवरी में निगरानो कैबिनेट जंहिं कानून जी तरमीमनि जी मंज़ूरी ॾिनी हुई जेको काकड़ साहब जी सदारत में, उन खां पोइ उहो ऑर्डिनेंस सदर खे मोकिलियो वियो। उन सदर ऑर्डिनेंस ते सही करण खां इनकार कयो ऐं उन खां पोइ कानून इंसाफ़ वारी वज़ारत आइन जे आर्टिकल 48 जी रोशनी में जेके अख़्तियार इस्तेमालु कंदे 16 फरवरी ते उहो ऑर्डिनेंस कानून जे शिकल में जारी करे छॾियो। उन खां पोइ उहो कानून तक़रीबन 14 फरवरी खां मुल्क में नाफ़िज़ुल अमल आहे। को बि ऑर्डिनेंस कानून मुताबिक़ उन जी उमिरि 120 ॾींहं हुजे थी
उन लाइ ऑप्शन ए आहिनि त जेको पार्लियामान आहे उहो उन में वधीक 3 महीननि जी तोसी करे या उनखे एक्ट ऑफ पार्लियामान ज़रिए मंज़ूर कयो वञे। ॿी सूरत में जेकॾहिं ॿई अमल नथा थियनि त पोइ उहो ऑर्डिनेंस पंहिंजी मौत पाण मरी वेंदो। सो फ़िलहाल माना इहो इर्सा चेयरमैन जी मुक़ररी जो नोटिफिकेशन वापसि थी वियो। बहरहाल कानून अञा मौजूदु आहे जेके हुकूमत में शामिल धुरियूं आहिनि और इन कानून खे पंहिंजे मोतमान ॾियनि थियूं या इन कानून जेको मौजूदु आहे उनजे ख़ात्मे लाइ क़ौमी असेंबली में सेनेट में कोई क़दम खयो वञे थो या जेको नओं सदर आसिफ अली ज़रदारी आयो आहे उहो इन हवाले सां बि पंहिंजा अख़्तियार इस्तेमालु करे हिन ऑर्डिनेंस खे विथड्रॉ करे उनखे पंहिंजे माना वक़्त खां अॻु में उनखे ख़तमु करे सघे थो। कुर्बान साहब, ही इत्तेहादी हुकूमत जो पहिरियों फ़ैसिलो हो, छाकाणि त पीपल्स पार्टी ज़ाहिर आहे त सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं पाणी जेको इशू जेको आहे शुरू खां वठी इंतिहाई हसास रहियो आहे, उन ते तमामु घणो तकरार बि रहियो आहे। इर्सा जा मामला हुजनि, पाणी ठारा जेको 1991 वारो ठाह आहे उनजी भंजकड़ी थींदी रही आहे। अव्हां कीअं सम्झो था त हेॾी वॾी जेका इर्सा चेयरमैन जी मुक़ररी आहे, तव्हां पहिरें बि इहो इज़हार करे चुका आहियो त हथ ॿधल जेका काबीना आहे उनमें कुझु वज़ीर जेके आहिनि जेके इलेक्टेड न आहिनि, ज़ाहिर आहे उहे किथां ॿिए हंधा मैनेज थींदा हूंदा। ही हेॾी वॾी मुक़ररी, उनखां प्राइम मिनिस्टर बि बेख़बर हुयो, CCI में बि इहो मामिलो डिस्कस न कयो वियो, इत्तेहादनि सां बि मुशावरत न कई वई। इहा मुक़ररी हेॾी वॾी किथां थी? इहा मुक़ररी शकील इन जी ही जेको कानून साज़ी थी आहे उनजी माना हिकिड़ी तक़रीबन 2 महीननि जो अरसो आहे जंहिंमें कानून साज़ी थी ऐं कानून साज़ी बिल्कुलु ताक़तवर जेके बि धुरियूं आहिनि उन्हनि जी ख्वाहिश तहत थी ऐं निगरान काबीना में उनजी माना मंज़ूरी जो जेको अमल आहे इंतिहाई मुख़्तसिर आहे। माना दिलचस्प अमल इहो आहे त तक़रीबन 31 जनवरी ते इहो कानून कैबिनेट में पेश कयो वञे थो। उनखे कैबिनेट वारनि जो फ़ैसिलो इहो आहे त हिनखे डिफर कयो वञे, हिन ते वधीक पब्लिक डिबेट थिए ऐं उन खां पोइ पहिरीं फरवरी ते ॿीहर इजलास थिए थो ऐं 2 ॾींहंनि अंदरि उन में ही कानून मंज़ूर थी वञे थो ऐं सिर्फ़ हिकिड़ो वज़ीर जेको हिन कानून जो मुखालिफ़ रहियो उहो उनजो तालुक जेको हुयो प्लानिंग ऐं जो निगरान वफ़ाक़ी वज़ीर हो उनजो तालुक पंजाब सां हो। उहो पहिरें ॾींहं खां इन मौक़िफ़ जो हो त CCI खां सवाइ कैबिनेट खे इर्सा एक्ट में तरमीम जो अख़्तियार न आहे ऐं ही गैर कानूनी अमल आहे। उनखां सवाइ ही हिसास इशू आहे, ही वफ़ाक़ ऐं सूबनि में जंग छेड़ण वारी ॻाल्हि आहे, पर कंहिं बि उनजी न ॿुधी, न निगरान वज़ीर आज़म न काबीना जे ॿियनि मेंबरनि। अहिड़े नमूने सां उन कानून जी मंज़ूरी थी वई। उन खां पोइ सदर खे मोकिलियो वियो, डॉक्टर आरिफ अलवी उन सदर हो। सदर बि हिन जी हिसासियत खे ॾिसी उन ते सही करण खां इनकार कयो, पर निगरान हुकूमत पंहिंजे ताक़त ज़रिए उनखे कानूनी शिकल ॾिनी ऐं दावा इहा हुई, दावा अञा बि इहा आहे त ही कानून जेको आहे जिन जी दिलचस्पी हुई हिन कानून जे पोयां उहे इन हद ताईं दावेदार हुआ त का सियासी धुर क्या सियासी जमात हिन खे हथ न लॻाए सघंदी, पर उनजे बावजूदि सियासी चूंडियल नुमाइंदनि जेको पंहिंजो किरदारु अदा कयो उहो मुंहिंजे ख़्याल में इंतिहाई दिलराणो ऐं हिकिड़ो आवाम दोस्त ऐं सूबाई जे मफ़ादनि वारो। बिल्कुलु इहा हिकिड़ी जमहूरी ऐं सुठी रवायत आहे त 24 कलाकनि जे अंदरि सिंध हुकूमत जॾहिं सख़्तु एहतिजाज कयो त उनजो वज़ीर आज़म नोटिस वरितो। अव्हां कीअं सम्झो था त इन तरमीम जीअं तव्हां चयो त सदर खे बि इहो अख़्तियार आहे या 120 ॾींहंनि खां पोइ उन खां बाद में 3 महीननि जी वधीक तोसी थी सघे थी पई ऐं उन खां बाद में पाण मुरादो इहो ख़तमु थी वेंदो, या अव्हां सम्झो था त इहो क़ौमी असेंबली जे ज़रिए जेकॾहिं इत्तेहादी जेके पार्टनर्स आहिनि उहे क़ौमी असेंबली में बिल जे ज़रिए बि इहो ख़तमु थी सघे थो? मां सम्झां थो त हिकिड़ो ही ऑर्डिनेंस ही बि माना जेको आहे हिकिड़े कानूनी दस्तावेज़ त कोन्हे, पर जॾहिं सेनेट क़ौमी असेंबली न हुजनि ऐं को हंगामी कानून साज़ी ज़रूरत हुजे त सदर ज़रिए ही ऑर्डिनेंस जारी माज़ी में कराया वेंदा रहिया आहिनि, हाणे बि कंदा थींदा रहिया आहिनि। पर ही हिकिड़ो हिन जो जेको मां तव्हांखे कानूनी मुद्दो ॿुधायो, इहे 2-3 ऑप्शन, हिकिड़ो इहो बि आहे त माना पार्लियामान इन जी करारदाद मंज़ूर करे या बाज़ाब्ता कोई उनजे लाइ रिथ पेश कई वञे,
त हिन खे वापसि वरितो वञे। उन खां पोइ सदर जे ज़रिए या कानून वारी वज़ारत आहे उनजे नोटिस वापसी जो नोटिफिकेशन जारी करे या 3 महीननि अंदरि ही पंहिंजे माना तक़रीबन इन ऑर्डिनेंस खे कानूनी शिकल थींदे हिकिड़ो महीनो गुज़री वियो आहे। 14 फरवरी ते खां ही लागू थियो आहे। अॼु 14 मार्च आहे। बाक़ी 2 महीननि खां पोइ जेकॾहिं हिनखे एक्ट ऑफ पार्लियामेंट जी शिकिल न ॾिनी वई या हिन जे मुदे में तोसी न कई वई त ही कानून पंहिंजो पाण मुरादो ख़तम थी वेंदो। कुर्बान साहब, लास्ट क्वेश्चन, पानी जो जेको इशू आहे उहो सदाई सिंध हुकूमत ऐं पंजाब जे विच में हिकिड़ो तकरारी शिकिल जे अंदरि मौजूदु रहियो आहे। 1991 एकॉर्ड जी ॻाल्हि कजे त उन जी बि केतिरनि ई मौक़नि ते भंजकड़ी थींदी रही आहे। इरसा एक्ट खे जेको आहे उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन जी बि वायोलेशन थींदी रही आहे। अवां कीअं सम्झो था त इतिहादी हुकूमत जंहिंजो प्राइम मिनिस्टर हिन वक़्तु शहबाज़ शरीफ़ आहे, तव्हां सम्झो था त CCI जे हवाले सां जेके CCI जा अख़्तियार आहिनि उहे केतिरो एक्सरसाइज़ थींदा हिन हुकूमत जे अंदरि? नंबर ॿी शइ, जेको पीपल्स पार्टी जो मंशूर बि हुयो, इलेक्शन में कैंपेन बि हलाई वई, 15 जेके वज़ारतूं आहिनि उहे वज़ारतूं या त डिवॉल्व थियनि या ख़तमु थियनि, वफ़ाक़ वटि आहिनि ऐं PP जो इहो मौक़ुफ़ आहे त उहे गैर आइनी ऐं गैर क़ानूनी आहिनि। 18 तरमीम खां पोइ अवां सम्झो था इहे मामला जेके आहिनि, इहे इशूज़ जेके आहिनि उहे इम्प्लीमेंट थी सघनि था? शकील, इरसा या पानी जे हवाले सां 2 अहम इशू CCI में पेंडिंग आहिनि, इल्तवामी आहिनि। हिकिड़ो पानी जी विछ, सालनि खां इहो मामिलो CCI में पियल आहे त इरसा 2000 तक़रीबन 4 में हिकिड़ो तकरारी फ़ैसिलो कयो हो जंहिंमें जेको पानी विछ आहे उन खे पैरा 2 खां हटाए घण रुखी फार्मूले तहत उनजी विछ कई वई ऐं इहो मामिलो पीपल्स पार्टी तरफ़ां या सिंध हुकूमत तरफ़ां उनखे चैलेंज कयो वियो हो इरसा में। तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 5 खां वधीक साल थिया इहो मामिलो CCI में इल्तवामी आहे, जंहिं ते CCI खे फ़ैसिलो करणो आहे त इरसा जेको फ़ैसिलो कयो उनजी कानूनी हैसियत छा आहे, छा अथॉरिटी खे कंहिं एक्ट में कंहिं कानून में तरमीम करणु या उनखे फ़ैसिले जी जेका ख़िलाफ़ वर्जी करण जो अख़्तियार आहे या न आहे। ॿियो इहो आहे त तव्हांखे यादि हूंदो त डिक्टेटर मुशर्रफ जे दौरे हुकूमत में इरसा में तरमीम करे इहो कानून शिकिल ॾिनी वई त इरसा में जेको वफ़ाक़ जो मेंबर हूंदो उहो सिंध डोमिसाइल हूंदो। पर 2010 खां जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आई हुई तंहिंखां पोइ इहो जेको बि हिकिड़ो तसलसल हो, रिवायत हुई, उहा ख़तम थी वई। उन खां पोइ हाणे पंजाब डोमिसाइल या वफ़ाक़ जो जेको नुमाइंदो पानी वारी बिजली वारी वज़ारत मुक़ररु करे थी, उनजो अक्सर तालुक पंजाब सां हूंदो आहे। त पोइ इन जो मतिलबु आहे त जेके इरसा में 5 मेंबर आहिनि, इरसा में पंजाब जा 2 वोट थी था वञनि ऐं कंहिं बि 3 मेंबर खे गॾाए पंजाब पंहिंजी ख़्वाहिश मुताबिक़ फ़ैसिला वठंदो रहियो आहे। इहे 2 अहम इशूज़ आहिनि जेके हल तलब आहिनि CCI में। पाकिस्तान पीपल्स पार्टी इतिहादी धुर आहे हींअर शहबाज शरीफ़ जी हुकूमत में, जेतोणीकि कैबिनेट में शामिल न आहे पर हुनजो हिकिड़ो इतिहादी किरदारु आहे। तंहिं करे पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध हुकूमत CCI खे लिखी राब्तो करे इन 2 अहम इशूज़ ते फ़ैसिलो कराए बहितर सूरत-हाल पैदा करे सघे थी। बाक़ी बि 18 तरमीम जा वज़ारतुनि जा इशूज़ आहिनि। उन हवाले सां ताज़ो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौमी असेंबली में बि ख़िताब कयो ऐं वज़ीर आज़म खे इहा गोशगुज़ार कई त ही इशूज़ आहिनि ऐं वज़ीर आज़म काबीना जे पहिरें इजलास में जेको पधिराई जारी थी उन में इहा निशानदेही कई त जेको अशराफिया खे हिते सब्सिडी हासिलु आहे या के रिआयतूं हासिलु आहिनि उहे न थियणु घुरिजनि। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त उन ते अमल दरामद केतिरो थी सघे थो, छो त अशराफिया हिते कमज़ोर धुर न आहे, उहा इक़्तिदार में बि आहे, उहा ब्यूरोक्रेसी जी शक्ल में बि आहे, उहा एस्टेब्लिशमेंट जे शक्ल में बि आहे, उहा पॉलिटिशियन जे शक्ल में आहे। तंहिं करे उन्हनि खां उहे गिरह खसणु को सवलो अमल न हूंदो। महिरबानी कुर्बान बलोच साहब। कुर्बान बलोच साहब असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो ऐं ख़ासि तौर ते जेके इरसा जा मामला आहिनि, CCI जा अख़्तियार आहे पाणी जे हवाले सां इरसा चेयरमैन जी मुक़ररी, उन ते तफ़सील सां ॻाल्हायो। नाज़रीन, हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल। नाज़रीन, सीनियर तज़िये निगार बदर समेजो साहब असांखे जॉइन कयो आहे। बदर साहब के प्रोग्राम में भलीकार चऊं था। कुझु पॉलिटिकल जेके डेवलपमेंट्स आहिनि, ख़ासि तौर ते
केपीके जे जेको चीफ मिनिस्टर आहे अली अमीन गंडापुर, उन जी प्राइम मिनिस्टर सां गुज़िरियल ॾींहुं जेका मुलाक़ात थी हुई उनमें काफ़ी केपीके जा जेके इशूज़ आहिनि उहे उते डिस्कस कया विया। ऐं पहिरियों दफ़ो इहो थियो आहे त न त इन ॻाल्हि जा इम्कान हुया त केपीके जो जेको चीफ मिनिस्टर आहे उहो सिधो संओं वफ़ाक़ यानी वफ़ाक़ी हुकूमत सां टकराव में ईंदो, पर इहा हिकिड़ी बहितर एक्सरसाइज़ थी आहे त वफ़ाक़ी हुकूमत ऐं केपीके जे सरकार जे जेको विच में डेडलॉक हुयो उनमें मुलाक़ात थी आहे ऐं काफ़ी इशू जेके आहिनि डिस्कस हेठि आया आहिनि। उनखां सवाइ पेशावर हाई कोर्ट जेको सुन्नी इतिहाद काउंसिल जे हवाले सां मख़सूस निशिस्तुनि वारो मामिलो हुयो उहो पेशावर हाई कोर्ट में पिटीशन में दाख़िल कई वई हुई। उहा पिटीशन जेका आहे उहा रद्द थी वई आहे। सुन्नी इतिहाद काउंसिल जो जेको इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो आहे उनखे बरक़रार रखियो वियो आहे। ईंदड़ वक़्त जे अंदरि अपोज़िशन जो कहिड़ो रोल हूंदो, केपीके जे अंदरि गवर्नमेंट जेका आहे उहा कीअं कनि मामलनि ते, कीअं उहो वफ़ाक़ी हुकूमत सां उन्हनि जो वर्किंग रिलेशनशिप जी नोयत छा हूंदी, पाण इन ते बि ॻाल्हाईंदासूं। बदर साहब, कीअं ॾिसो था हीअ जेका पॉलिटिकल डेवलपमेंट आहे ख़ासि तौर ते केपीके जे अंदरि, छाकाणि त उते पीटीआई जी जेका हिमायती याफ़्ता हुकूमत आहे, अली अमीन गंडापुर जी जेका प्राइम मिनिस्टर सां मुलाक़ात आहे, कीअं ॾिसो था हिनखे तव्हां? महिरबानी शकील साईं, असल में जेकी प्रैक्टिकल पॉलिटिक्स थींदी आहे, जंहिंमहिल तव्हां इक़्तिदारनि में हूंदा हो त पोइ उनजी नोयत अलॻि थींदी आहे। जॾहिं तव्हां हिज़्ब इख़्तिलाफ़ में हूंदा हो या इक़्तिदार खां ॿाहिरि हूंदा हो त उनजी नोयत अलॻि थींदी आहे। मुंहिंजे ख़्याल में इहा ॻाल्हि सम्झण में उनखे देरि न लॻी आहे ऐं न लॻण बि खपे त केपीके जी जेकी माशी पोज़ीशन आहे उहा इंतिहाई कमज़ोर आहे ऐं सरकार काफ़ी वॾे अंग जी मक़रूज़ आहे। ॿियो ख़ुदि जेको लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे उहा बि काफ़ी घटिती जोगी आहे ऐं इन्हनि ॿिन्हिनि मामलनि में केपीके हुकूमत खे वफ़ाक़ जी ज़रूरत आहे। सो तंहिंजे करे हिननि जेकॾहिं इहो फ़ैसिलो कयो आहे त इहो मुफ़ाहिमत जो फ़ैसिलो आहे ऐं सही ऐं वक़्ताइतो फ़ैसिलो आहे। इन खां सवाइ ॾिसो, जॾहिं तव्हां इलेक्शन विढ़ंदा आहियो, जॾहिं तव्हां रोडनि ते हूंदा हो त तव्हांजी ॿोली ॿी हूंदी आहे। उन में इहे ट्विटर वारी ॿोली या इंस्टाग्राम वारी या टिकटॉक वारा वीडियोस त कमु ईंदा आहिनि त भई फलाणो अख़र चयो हुए, UN में हीअ ख़िताब करे छॾे। इहो ॾिसण ॿुधण में त सुठो लॻंदो आहे ऐं उन ते फ़र्क़ु बि नथो पवे, पर ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं जेन्युइन सेंस में डेज़ जा मामला हल करणा आहिनि ऐं हुकूमतूं जिन तव्हांखे वोट ॾिनो आहे उहे यकीनन उमेद बि रखंदा हूंदा त उन्हनि खे उन्हनि जा मामला हल थींदा। सो मुंहिंजे ख़्याल में अली अमीन हुजे या जेको बि माण्हू हुजे, जेतोणीकि हुनजो ज़ाहिरी पोस्चर इहो ॾेखारियो वियो आहे त हू सख़्तगीर आहे ऐं नून लीग या पीपुल्स पार्टी खां मतिलबु उन्हनि सां टकराव वारी सूरत हाल में ईंदो। मुंहिंजे ख़्याल में वज़ीर आला थियण खां पोइ हुनखे इहा ॻाल्हि सम्झण में देरि न लॻी आहे त हुकूमत टकराव सां न हलंदी आहे, वोट टकराव सां ज़रूरु वठी सघिजे थो। ऐं मां ॿी बि ॻाल्हि हिन सां गॾु जोड़णु चाहियां थो त असांजे मुल्क में जी जेकी माशी सूरत हाल आहे उहा काइदी सुठी कोन्हे जो उन ते असां एडवेंचर कयूं। मुंहिंजे ख़्याल में इन तरह जी जेकी लफ़ाज़ी सियासत आहे जंहिंमें करिणो कुझु न आहे, सिर्फ़ु वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि ऐं उल्टियूं सुल्टियूं तकरीरूं करणियूं आहिनि। ख़ासि करे कुझु इन तरह जा MNAs या मेंबर मुंतख़ब थिया आहिनि जेके शोरो गोगो कनि था, जंहिं शेक्सपियर जी जेकी बैकबेल जी लाइन आहे त टेल टोल्ड बाय एन इडियट फुल ऑफ साउंड एंड फ्यूरी सिग्निफाइज नथिंग। इहो जेको मुख़्तलिफ़ तरह जा तकरीरूं या वीडियोज़ हलाए इहो तासुर ॾियण जी कोशिशि कई थी वञे त ॼणो का हिकिड़ी इनकलाबी तंज़ीम आहे ऐं उहा ई सभु कुझु करे पई। ईअं न थींदो आहे। डे टू डे लाइफ डल हूंदी आहे, सर प्रैक्टिकल हूंदी आहे ऐं जेकॾहिं हुन में तव्हां प्रैक्टिकल थी सोचो था दैट इज़ गुड साइन। जी बदर साहब, पीटीआई जे हवाले सां बानी जेको चेयरमैन आहे उहो हिन वक़्तु जेल में आहे। काफ़ी जेके केसिस आहिनि उहे केसिस जेके आहिनि उहे अदालतुनि जे अंदरि हली रहिया आहिनि। अव्हां कीअं सम्झो था, जीअं क़ौमी असेंबली में तव्हां शोर ऐं गोड़ जी ॻाल्हि कई त पीटीआई जो जेको अपोज़िशन आहे उते असेंबली जी जेका कार्रवाई जे दौरान उन्हनि जो जेको रवैयो आहे उहो रवैये में नथो लॻे त ईंदड़ वक़्त में जेका कानून साज़ी थींदी उन कानून साज़ी जे अंदरि को पीटीआई जो जेको पॉकेट आहे अपोज़िशन जो उहो को उनजी पार्टिसिपेशन हूंदी। तव्हां सम्झो था त हिन मुलाक़ात खां पोइ केपीके जे चीफ मिनिस्टर खां पोइ क़ौमी असेंबली में बि कुझु तब्दीली ईंदी अपोज़िशन जे रवैये में? जी, असल में जेको नेशनल असेंबली में अपोज़िशन में जॾहिं तव्हां हूंदा हो त पोइ
इहो शोरो तव्हांखे वारो बि खाईंदो आहे, छाकाणि तव्हांखे लॻंदो आहे त भई तव्हां फ्रेंडली अपोज़िशन न आहियो, तव्हां हर मामले ते विड़ी रहिया आहियो। इहो मुंहिंजे ख़्याल में टैक्टिस आहे। ऐं तव्हां जेकॾहिं हाउस ऑफ कॉमन्स जो कॾहिं इजलास ॾिसो त उन में कान पढ़ी, जंहिंखे उर्दू में चइबो आहे कान पढ़ी आवाज़ सुनाई नहीं देती, उते तमामु वॾो शोर हूंदो आहे ऐं इन तरह जूं रड़ियूं हूंदियूं आहिनि मेंबरनि जूं। ऐं ईअं ई हिते ही जेकॾहिं कनि था त ठीकु आहे, नेशनल असेंबली में हुन ते ख़ासि को फ़र्क़ु नथो पवे, छाकाणि जो केपी में हू हुकूमत में आहिनि ऐं हुकूमत मामलो ई संजीदा आहे। इहा ॻाल्हि हमेशह ज़हन में रखो, सवाइ संजीदगी जे तव्हां हुकूमत नथा करे सघो। सो तंहिंजे करे हू जेकॾहिं अपोज़िशन में आहिनि त हू हुननि जा सॼा इहे हवाल ऐं शोर अफोर्ड करे सघजंदा, दे कैन बी डाइजेस्टेड। पर जेकॾहिं हू हुकूमत जो हिसो हूंदा त पोइ हुननि खे संजीदा थियणो पवंदो। जी बदर साहब, अॼु सेनेट जूं जेके ख़ाली पियल सीटूं आहिनि उन ते इलेक्शन थी, यूसुफ रज़ा गेलानी जेको आहे उहो बि हिकु दफ़ो ॿीहर चूंडिजी वियो आहे ऐं इम्कान आहिनि त पीपल्स पार्टी तरफ़ां यूसुफ रज़ा गेलानी सेनेट जो मज़बूत उम्मीदवार आहे ऐं उनजे चूंडजण जा इम्कान बि आहिनि। सिंध जे अंदरि जाम सैफुल्ला धारे जो ऐं असलम अबड़ो जेको आहे उहो चूंडिजी विया आहिनि। सेनेट जे अंदरि जॾहिं यूसुफ रज़ा गेलानी चेयरमैन थींदो त उनखां बाद में कीअं ॾिसो तव्हां ख़ासि तौर ते प्रेसिडेंट हाउस में आसिफ ज़रदारी ऐं सेनेट जे अंदरि जेको आहे उहो यूसुफ रज़ा गेलानी, प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ़, ही इतिहादी हुकूमत जो जेको आहे सॼो स्ट्रक्चर अवां सम्झो था जेके चैलेंजिस आहिनि इकोनॉमिक ऐं पॉलिटिकल इंस्टेबिलिटी वारा, उहे कंहिं हद ताईं हल थी सघंदा? जिते इकोनॉमिक ऐं पॉलिटिकल स्टेबिलिटी जो मामिलो आहे त उहो हिकिड़ो ड्रिघो प्रोसेस आहे ऐं थकाईंदड़ प्रोसेस आहे। इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे। हीअ का फिल्म न आहे जो 3 कलाकनि में छोकिरो नंढो बि हुजे, पोइ वरी वॾो थिए, पोइ हीरो थिए, पोइ पीउ जे दुश्मननि खे बि ख़तमु करे। इहो फिल्म न आहे, ही जे रियल लाइफ आहे। तंहिंजे करे असां ईअं सम्झूं था त हिन वक़्तु मुल्क में संजीदा कोशिश जी तमामु वॾी ज़रूरत आहे। जेकॾहिं नून लीग ऐं पीपल्स पार्टी गॾिजी करे मुल्क खे हिन माशी सूरत हाल, जेकी माशी मुश्किलात जी सूरत हाल आहे, जेकॾहिं उन मां कढण में कामयाबु था थियनि त मुंहिंजे ख़्याल में दे विल बी कंसिडर्ड हीरो ऑफ द डे। ऐं सिर्फ़ु तक़रीरुनि सां मामला हल न थींदा आहिनि ऐं हिननि खे प्रैक्टिकली ईअं करे ॾेखारिणो पवंदो, ख़ासि करे जॾहिं IMF हिते पहुतल आहे ऐं पाकिस्तान हिकिड़ो वॾी माशी संगीन सूरत हाल मां गुज़रे पियो ऐं ओवरऑल रिसेशन जे करे तव्हां महसूसु कयो त जेकी महांगाई जो पहाड़ आहे उहो ॾींहं ब ॾींहं मिडिल क्लास ऐं आम माण्हू जी ज़िंदगीअ खे काफ़ी मुश्किल बणाए पियो। ख़ासि करे एनर्जी जा जेके क्राइसिस आहिनि या उन्हनि जूं जेकी ॻरियूं क़ीमतूं आहिनि, उन्हनि माण्हुनि जो डे टू डे लाइफ मुश्किल बणाए छॾी आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे हुकूमत खे। हिन वक़्तु असांखे वॾनि नारनि जी ज़रूरत न आहे त अमेरिका छा कयो आहे या रूस छा कयो आहे। हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त आम माण्हू जी डे टू डे लाइफ खे कीअं सहल बणाए सघिजे। जेकॾहिं सरकार उन तरह जी कोशिशि करे थी त मां ईअं सम्झां थो त इहे जेके सोकाल्ड मक़बूलियत जो जेको कंसीडर कयो थो वञे, इहा इन कुकड़े मां हवा निकिरी सघे थी, बशर्त जेकॾहिं इहे मौजूदा हुकूमत माशी मामलनि खे बहितर सूरत में। बदर साहब, बिल्कुलु तव्हां माशी मामलनि जी जेका निशानदेही कई, महांगाई हिकिड़ो तमामु वॾो हुकूमत जे लाइ, इत्तेहादी हुकूमत जे लाइ चैलेंज आहे। पाण सिंध ते अचूं त सिंध जे अंदरि सभ खां वॾो हिन वक़्तु चैलेंज जेको आहे उहो बदमनी धाड़ेल फैक्टर, जिते अवी वेठा आहियो पनवाकिल में, उनजे भरपासे वारो ज़िलो जेको आहे घोटकी, कश्मोर, कंदकोट, सखर, शिकारपुर, इवन लाड़काणो ताईं जेको आहे उहो बदमनी जेको राकास आहे उहो किथे बि ज़ाब्ते हेठि अचण जो नालो ई नथो वठे। हिन वक़्तु बि केतिरा ई जेके मग़वी आहिनि उहे धाड़ेलनि जे कब्ज़े में आहिनि। आख़िर छा सबबु आहे जो हीउ जेको धाड़ेल फैक्टर आहे उनजो ख़ात्मो जेको आहे उहो अचण जो नालो ई नथो वठे? असल में मां इहो सम्झंदो आहियां त हिकु त धाड़ेल फैक्टर नओं न आहे, तमामु असां वटि ख़ासि करे 80s खां पोइ असां वटि इहो कल्चर घणो आम थियो, हिन खां पहिरियां न हो। ऐं उन में जेको रिसेंट पास्ट में असां ॾिसंदा हूंदा त जेकी पुलिस जी ट्रांसफर पोस्टिंग जे हवाले सां जेकी पॉलिटिकल इंटरफेरेंस आहे, जेसि ताईं इनखे मुकमल तौरु माइनस न कबो ऐं कंहिं बि MNA MPA ऐं वज़ीर साहब जो इन में इन्वॉल्वमेंट ज़ीरो न थींदी तेसि ताईं पुलिस जी कारकर्दगी मुतमिन कंदड़ नथी थी सघे, छाकाणि जो पुलिस मुकमल तौरु आज़ादु न आहे।
तो मां ईअं सम्झां थो त इन जो वॾे में वॾो जेको पहिरियों क़दम आहे जेको खणणु खपे उहो इहो आहे त पुलिस जे ट्रांसफर पोस्टिंग में इंटरफेरेंस खे बिल्कुलु ख़तमु कयो वञे। मां ईअं सम्झां थो त पुलिस इहा कैपेसिटी रखे थी, जाके जो पुलिस हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जेको जंहिं वटि तमामु वॾी मतिलबु जंहिंखे चइजे त इंफॉर्मेशन जी तमामु हिकिड़ो बहितरीनु नेटवर्क आहे हुन वटि, ऐं उहो गली कूचे में शहरनि में जिते किथे पुलिस आहे ऐं हुन वटि इंफॉर्मर बि आहिनि। बसि ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इंटरफेरेंस खे ख़तमु कजे त इनशाला मुल्क में अमन अमानत जी सूरत हाल बि बहितर थी सघे। बदर साहब, हिकिड़ो इम्प्रेशन इहो आहे त हीउ जेको धाड़ेलनि वारो मामिलो आहे उहो पुलिस सिविलियन फोर्स जी ट्रांसफर पोस्टिंग खां अञा बि मथां ई सतह जो आहे, ऐं इवन सिविलियन जेका हुकूमत आहे सूबाई हुकूमत उनजे अख़्तियार खां बि मथां ई सतह जो ॿुधायो पियो वञे। अवां सम्झो था त धाड़ेल फैक्ट्री जे ख़ात्मे में ख़ासि तौर ते हिन सॼी पट्टी जे अंदरि कंहिंजा केतिरा इंट्रस्ट आहिनि ऐं उहे स्टेक होल्डर छो कोन था चाहिनि त हिन सॼी पट्टी जे अंदरि अमुन अमान जी सूरत हाल जेका आहे उहा बहितर थिए, माण्हू सुख जो साह खणी सघनि। मुंहिंजे ख़्याल में इहो इहा जेकी थियरी आहे इहा MRD खां ई वठी इहा थियरी गर्दिश में रही आहे ऐं बिल्कुलु मुमकिन आहे त उन में के ॻरा हथ बि इन्वॉल्व हुजनि, पर मां इहो सम्झां थो त लोकल सतह ते जेको क़दम आहे जेकॾहिं उहो क़दम खजे थो त उन सां काफ़ी बहितर फ़वाइद पइजी सघनि था। ऐं उहो इहो आहे त जेसिताईं मुकमल तौरु इंटरफेरेंस ख़तमु न थींदी पॉलिटिकल माण्हुनि जी, असां वटि हिकिड़ो एटीट्यूड डेवलप थी वियो आहे शकील साईं त जेको कंहिं बि इलाइक़े जो MLA MP या वज़ीर साहिबु आहे उहो उनजी ख़्वाहिश इहा आहे त जेकर माण्हू साह बि हुन खां पुछी खणनि, नंढे खां नंढी पोस्टिंग, नंढे खां नंढी ट्रांसफर, नंढे खां नंढो मामिलो हुनजी इहा आहे त भई उहो अवामी लीडर तॾहिं सॾिबो जॾहिं उनजी मर्ज़ी सां थिए थी। मां ईअं सम्झां थो त इहा अवामी लीडरशिप न आहे, इहा इंटरफेरेंस आहे ऐं जमहूरियत जी ख़ूबसूरती इन ॻाल्हि में आहे त हर माण्हू पंहिंजो कमु करे, न की इहो त हर माण्हू सभिनि जो कमु करे। जेकॾहिं असां सभिनि जो कमु कंदासीं त असां अलादीन जा जिन्नत थी था सघूं ऐं सुठा जमहूरी लीडर नथा थी सघूं। जी बदर साहब, जीअं ट्रांसफर पोस्टिंग जो तव्हां रेफरेंस ॾिनो, ख़ासि तौर ते जेको MNA MPA या इवन सेनेटर या हुकूमती जेको नुमाइंदो आहे उनजी कोशिशि हूंदी आहे त उहो SHO तपेदार मुख़्तियारकार उनजी ट्रांसफर पोस्टिंग उनजी मर्ज़ी सां थिए, जॾहिं त MNA MPA जो बुनियादी तौर ते जेको कमु आहे उहो लेजिस्लेशन जो आहे, कानून साज़ी जो आहे। हीउ जेको कल्चर आहे उनखे सिंध जे अंदरि असां ॾिसूं था त 1.5-2 ॾहाकनि खां वधीक अञा वधीक प्रमोशन मिली आहे। कीअं मुमकिन थी सघे थो त MNA MPA खे रुगो असेंबली ताईं महदूद रखियो वञे, ट्रांसफर पोस्टिंग खां उनखे ॿाहिरि रखिजे? जी मुंहिंजे ख़्याल में इहो तमामु आसानी सां मुमकिन आहे जेकॾहिं जेके जी मिसाल IG आहे या DIG आहिनि या जेके बि उन खां जीअं हायरार्की आहे पुलिस जी, उनखे इहो मेक श्योर कयो वञे, इहो वज़ीर आला जी ज़िमेदारी आहे या जंहिं बि सूबे जो जेको हेड आहे उनजी ज़िमेदारी आहे, उहो इहो मेक श्योर करे त तव्हांजी जेकी पोस्टिंग आहे तव्हांजा जेके ट्रांसफर आहे उहे उन में हिकिड़ी सर्टेनिटी हुजणु खपे। मिसाल हिकिड़े ख़ासि टाइम ताईं मुक़ररु कयो वञे, मिसाल जेकॾहिं SSP आहे उहो 2 सालनि खां पहिरियों सवाल ई नथो थिए त बदिली थिए त पोइ हू वधीक आज़ादु हूंदो, हुनखे इहा ख़बर हूंदी त मूंखे मां जेकॾहिं कंहिंजी नाराज़गी बि मोल वठां त को फ़र्क़ु नथो पए, छाकाणि जो मूंखे 2 सालनि खां पहिरियों कोई बि ट्रांसफर नथो करे सघे। ऐं न की को कंहिं ॿिए ऑफिसर खे इहो आसिरो हूंदो त भई मां कंहिंजी खुशनुदी हासिलु कयां त जीअं मूंखे को ज़िलो मिले। मुंहिंजे ख़्याल में उनखे उनजी ट्रांसफर पोस्टिंग में टेन्योर में जेकॾहिं सर्टेनिटी आंदी वञे त उन सां काफ़ी मुस्बत फ़ाइदा थी सघनि था। ऐं MNA MPA खे जंहिं महिल लेजिस्लेशन ते मुक़ररु कबो त पोइ हुनखे लेजिस्लेशन बि करणी पवंदी। असां वटि लफ़ाज़ी घणी आहे, मिसाल तव्हां पाण ज़हन जा ॿुधंदड़ असांजा ॾिसंदड़ ज़हन में सोचनि त केतिरा MNA MPA असांजा सेनेटर अहिड़ा आहिनि जेके लेजिस्लेशन में इन्वॉल्व हूंदा। सो तक़रीरबाज़ी तमामु सवलो कमु आहे, उनजे लाइ तव्हांखे पढ़ण जी बि ज़रूरत न आहे। लेजिस्लेशन लाइ तव्हांखे लाज़मी आहे त तव्हांखे कॉन्स्टिट्यूशन जी बि ॼाण हुजे, तारीख़ जी बि ॼाण हुजे ऐं आइनी ज़रूरतनि जी बि ॼाण हुजे, जेकी अक्सर असां वटि मेंबर हज़रात खे घटि थी रहे। तंहिंजे करे हू कोशिशि था कनि त नालियूं, रोड, ट्रांसफार्मर ऐं पोइ SHO ऐं तपेदारनि जूं बदिलियूं कराए मक़बूल अॻवान बणिजी सघनि।
जी लास्ट क्वेश्चन बदर साहब, सिंध जे अंदर मां स्पेशली चवंदुसि त रूल ऑफ लॉ हूं त मजमूई तौर ते पूरे मुल्क जे अंदर, पर सिंध जे अंदर रूल ऑफ लॉ जी हिकिड़ी असांखे वर्स्ट सिचुएशन नज़र अचे थी पई। जीअं तव्हां चयो त लेजिस्लेशन MNA MPA खे लेजिस्लेशन करणी आहे, पर लेजिस्लेशन खां वधीक जेका हुनजी प्रायोरिटी आहे उहा SHO तपेदार मुख़्तियारकार जी ट्रांसफर पोस्टिंग ते आहे। हीउ सॼो जेको इलेक्ट्रोल सिस्टम आहे उन में इन ट्रांसफर पोस्टिंग जो केतिरो अमल दख़ल हुजे थो? छा जेकॾहिं इन ते बैन करे छॾिजे त उहो इलेक्ट्रोल सिस्टम जे अंदरि जेके हिन वक़्तु इलेक्टेबल्स चूंडिजी अचनि था या जेके टिकट होल्डर चूंडिजी अचनि था पिया, उन्हनि जो छा इन्फ्लुएंस ख़तमु थी वेंदो? उन्हनि जो वोट जी जेका पॉलिटिक्स आहे उनखे नुक़सान पहुचण जो अंदेशो आहे? ॾिसो, जमहूरियत बुनियादी तरह सां इहो ट्रस्ट रखंदी आहे त जेको वोटर आहे उहो पढ़ियल आहे। डेमोक्रेसी बिकॉज इट इज़ अ वेरी मच वेस्टर्न कॉन्सेप्ट, तंहिं करे वेस्ट में त डेफिनेटली एजुकेशन त इशू न हो न। सो इहो तय कयो त एजुकेशन आहे, एजुकेशन जॾहिं हूंदी त माण्हू सही फ़ैसिलो करे सघंदा। हाणे असां वटि मामिलो इहो आहे त असां पंहिंजे इलाइक़े जी सही नमूने नुमाइंदगी, शायदि असांजो जेको मेंबर आहे उहो सही नमूने जी नुमाइंदगी करण जी शायदि एहलियत नथो रखे, तंहिंजे करे हू हुनखे आसान त इहो थो हथु लॻे त भई मां हिनखे ट्रांसफार्मर वठी ॾिनुमि पोइ बिजली आहे या न आहे, मां हिनखे गैस जा कनेक्शन वठी ॾिनुमि पोइ गैस आहे या न आहे। तंहिंजे करे इहे सवला कम आहिनि। मिसाल बजाए जे जो असां कम्युनिकेशन जा रस्ता बहितर बणायूं, हिकिड़ी वॾी लेवल सोच रखणी पवंदी न। हिनखे तमामु आसान आहे त तव्हां SHO रखाए छॾियो ऐं पोइ पंहिंजनि माण्हुनि जा तव्हांजनि जा कम थियनि, ॿिया माण्हू वधनि इंसाफ़ लाइ रुल था। असां वटि थिए छा थो? असां वटि ईअं ई थो थिए त तव्हां वटि जेकॾहिं सिफ़ारिश न आहे त तव्हां जाइज़ खां जाइज़ कम बि तव्हांजो न थींदो, छाकाणि जो तव्हां वटि सिफ़ारिश न आहे। जेसिताईं तव्हांखे कोई MNA MPA साहब रिकमेंड नथो करे, तव्हां केतिरो बि जाइज़ कमु हुजे उहो तव्हांजो न थींदो। बिल्कुलु बिल्कुलु सही चयो था त सिस्टम, पैरेलल सिस्टम असांखे ख़तमु करणो पवंदो। गवर्नेंस जेका आहे उहो गवर्नेंस हिकिड़ो तमामु वॾो इशू आहे। सिंध जे अंदरि बदमनी धाड़ेलनि जो जेको ज़ुल्म आहे, जबर आहे, ॾाढ आहे, उनजे ख़ात्मे जे लाइ असांजी हुकूमत खे प्रायोरिटीज़ तय करणियूं पवंदियूं ऐं उन ते कानून जी रिट मूजिबि उन ते अमल दरामद करणो पवंदो, तॾहिं ई धाड़ेलनि जो ख़ात्मो जेको आहे उहो मुमकिन थी सघंदो। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। बदर समेजो साहब, कुर्बान बलोच साहब, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।